मटियारी वेझो दरगाह अब्बास पीर वटि मटियारी पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो। पुलिस पारां मुक़ाबले बाद हिकु जवाबदार राहील ॻेल्हू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। एसएचओ मटियारी ज़ुल्फ़कार ओढाणो मूजिबि त गश्त दौरान मटियारी वेझो टपाली रोड ते दरगाह अब्बास पीर वटि पहुतासीं त कुझु ॾोहारी क़सम जा माण्हू ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। जवाबदारनि पुलिस मोबाइल खे ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं ते पुलिस जी जवाबी कार्रवाई में हिकु जवाबदार राहील ॻेल्हू ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि ॿ साथी फरार थी विया। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार ॻोठ बच्चू ॻेल्हू जो रहवासी आहे, जंहिं वटां बग़ैर लाइसेंस हिकु अदद पिस्टल मैगज़ीन समेत हथु कयो वियो आहे। ज़ख़्मी जवाबदार खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ते मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन नोइयत जा केस दाख़िल आहिनि। जवाबदार जा ॿ साथी फरार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। मटियारी थाणे ते ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार हथियारबंद राहील ॻेल्हू ऐं फरार थियल जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।